ख़बर शामिल कंदासीं हैदराबाद में कासमाबाद में डॉक्टर के घरवारी जो लाश मिलण वारो मामलो गुजारत बणियल है। शाहीना ज़रदारी के वारसनि पारां IT ते बेतमादी ज़ाहिर कई वई है। SHO बल्दिया और वुमेन SHO की तब्दीली जो मुतालबो किया वियो है। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया नाज़रीन। हैदराबाद में कासमाबाद में डॉक्टर की घरवारी जो लाश मिलण वारो वाक़ियो अञा गुजारत बणियल है। शाहीना ज़रदारी के वारसनि पारां IT ते बेतमादी ज़ाहिर कई वई है। SHO बल्दिया और वुमेन SHO की तब्दीली जो मुतालबो किया वियो है। नारी जी अमर जो चवण है त 2 अगस्त ते धी जो लाश संदसि घर में मिलियो। वाक़े बाबत नाठी डॉक्टर अहमद अली ज़रदारी असांखे ॿुधायो हो। नाठी ॿुधायो त शाहीना घर में किरण सबबि फौत थी, पर धी के बेदर्दी से क़त्ल कयो वियो आहे। नारी जे अमर जो चवण है पुलिस नाठी अहमद अली ज़रदारी के चवण ते रुगो हैसी ताईं केस जूं शाहिदियूं लिकाइण में पूरी है। SSP पारां जोड़ियल JIT जा समूरा मेंबर डॉक्टर अहमद अली ज़रदारी की फरमाइश ते मुक़रर किया विया आहिनि। अवां सां ख़बर शेयर कयूं पिया। हैदराबाद में कासमाबाद में डॉक्टर की घरवारी जो लाश मिलण वारो वाक़ियो अञा गुजारत बणियल है। शाहीना ज़रदारी के वारसनि पारां JIT ते बेतमादी ज़ाहिर कई वई है। अपडेट्स मालूम कयूं था। इम्तियाज़ कोसो लाइन ते मौजूद है। जी इम्तियाज़, कहिड़ा अपडेट्स आहिनि? बिल्कुल सनावला कासिमाबाद के इलाइक़े अल खैर हाउसिंग सोसाइटी के घर में डॉक्टर की ज़ाल जो लाश हथ अचण वारो मामलो अञा ताईं गुजारत बणियल है। जॾहिं त वारसनि पारां JIT ते बि बेइतमादी जो इज़हार कंदे JIT मां SHO बल्दिया अयाज़ ॿुगियो ऐं वुमेन थाणे जी SHO बख्तावर ज़रदारी खे हटाए फर्ज़ शनास अमलदार मुक़रर करण जो मुतालबो कयो वियो आहे। सिटीज़न कॉलोनी जी रहवासिन हुसना बिरोही पंहिंजे ॿियनि धीअरनि सां गॾिजी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कई है। उनजो चवण है त 2 अगस्त ते उनकी धी शाहीना जो लाश उनके मुड़ुस डॉक्टर अहमद अली ज़रदारी के घर में मिलियो। धी के फौत थियण बाबत उन्हनि खे इतला बि उन ई ॾिनो हो। इनजो चवण है त नाठी ॿुधायो त धी शाहीना घर में किरण सबबि फौत थी, पर न्याणी किरंदे फौत नाहे थी। उनके बेदर्दी सां कत्ल कयो वियो आहे। कासिमाबाद के बाईपास वट कायम जो पोश इलाइक़ो है, उते पुरस्रार नमूने कत्ल थियल शाहीना बाबत उनके भेनरनि ऐं ॿियनि वारसनि बि इंकशाफ कयो त बल्दिया पुलिस उनकी भेण जो मुड़ुस है अहमद अली उनके इसरार ते रुगो हेसि ताईं केस जूं शाहिदियूं लिकाइण में पूरी है। शाहीना वाक़े के 24 ॾींहं गुज़री विया आहिनि, पर बल्दिया थाणे जी पुलिस कत्ल केस दाख़िल होण बावजूद अञा ताईं कख भञी बीणो नाहे कयो। इन्हनि औरतनि SHO बल्दिया ते इल्ज़ाम हया आहिनि त उनके मुड़ुस डॉक्टर अहमद अली ज़रदारी से मिली पोस्टमार्टम समेत ॿियूं जेके ज़रूरी कार्रवाइनि लाइ शाहीना जो कॾहिं मोबाइल फ़ोन त कॾहिं वरी रत में लथपथ कपिड़ा खणी वञनि था, पर उन अञा ताईं उनके मुड़ुस खां का बि जांच नाहे कई। इन जो चवण है त SSP पारां कुछ ॾींहं अॻु इन मामले लाइ JIT जोड़ी वई हुई। उनजा जेके समूरा मेंबर आहिनि उहे बि उन शाहीना जो जेको मुड़ुस आहे डॉक्टर अहमद अली ज़रदारी उनकी फरमाइश ते मुक़रर कया विया आहिनि। उन करे इन्हनि खे ख़दशो आहे तूं शाहीना जो नाहक खून लोड़े छॾींदा। इन्हनि वारस औरतनि DIG पीर मोहम्मद शाह खां मुतालबो कयो आहे त हू इन मामले जो नोटिस वठे जी नई JIT जोड़ण सां गॾु जांच में उनजे भेण ऐं उनजो जेको मुड़ुस आहे डॉक्टर अहमद अली ज़रदारी उनखे बि शामिल कयो वञे त जीअं हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। इन औरत जो लाश 2 अगस्त ते उनजे घर मां मिलियो। सेंट्रल जेल हैदराबाद जो जो MS है डॉक्टर अहमद अली ज़रदारी यो इन औरत जो मुड़ुस है। उन ॼाणायो त उनकी ज़ाल घर में कम दौरान किरंदे फौत थी है, पर जॾहिं शुरुआती पोस्टमार्टम रिपोर्ट ज़ाहिर थी हुई तो उनमें कत्ल जो इंकशाफ थियो है। उनमें पोस्टमार्टम में ॼाणायो वियो त इन औरत के मथे जे मथे हिस्से में 3 तेज़ धार आलाब जा वॾा ज़ख़्म आहिनि। उनमां ख़दशो आहे त इनखे कंहिं धक हणी कत्ल कयो आहे, पर अञा ताईं इहो मामलो गुजारत बणियल आहे। वारस औरतूं जेके आहिनि उहे सरापा एहतजाज आहिनि। उन्हनि पारां ख़दशो ज़ाहिर कयो पियो वञे त JIT में मेंबर जेके समूरा मेंबर आहिनि उहे उनजे मुड़ुस डॉक्टर अहमद अली ज़रदारी सां मिली इन जी न्याणी जो खून लोहण जी कोशिशि करे रहिया आहिनि। इन मामले जो IG सिंध बि नोटिस वठे। जी सनाउल्ला। महिरबानी इम्तियाज़ इन हवाले सां आगाह करण जे लाइ।